नाज़रीन अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया त सिंध हाई कोर्ट माड़ी जलबाणी में 5 ॻोठाणनि जे मारजण जो केस अणसुञातल माण्हुनि मथां दाख़िल करण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में जज नेमतुल्लाह फोटो ऐं जस्टिस अमजद सेठो ते ॿधल डिवीज़न बेंच सकरन जी माड़ी जलबाणी में 5 ॻोठाणनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी कई जे दौरान प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अदालत में पेश थिया। जस्टिस अमजद अली सेहतो रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं ॻोठाणनि जी फायरिंग में पंहिंजा ई 5 ॻोठाणा मारिजी विया हुआ त पोइ उन्हनि जे वारिसनि खे रक़म छो थे ॾिनी वञे। जिन ॻोठाणनि खे क़त्ल कयो उन्हनि खे जवाबदार छो नथा नामज़द कयो, कंहिंखे बचाइण जी कोशिश कई पई वञे। अदालत चयो त सिस्टम एतिरो ताक़तवर थी वियो आहे जो 5 माण्हू मारिजी विया ऐं 8 ज़ख़्मी थी पिया पर को ॿुधाइण वारो नाहे। DIG सतह ताईं को बि नाला ॾियण जी ताक़त नथो रखे। छा अव्हां खे अल्लाह जो ख़ौफ़ नाहे? अदालत DIG शहीद बेनज़ीराबाद खे वाक़े जी वधीक जांच करे ईंदड़ ॿुधणीअ ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त सिंध हाई कोर्ट माड़ी जलबाणी में 5 ॻोठाणनि जी मारजण जो केस अणसुञातल माण्हुनि मथां दाख़िल करण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में जज नेमतुल्लाह फोटो ऐं जस्टिस अमजद सेठो ते ॿधल डिवीज़न बेंच सकरन जी माड़ी जलबाणी में 5 ॻोठाणनि जी क़त्ल वारे केस जी ॿुधणी कई जंहिं दौरान प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद अदालत में पेश थिया। जस्टिस अमजद अली सेहतो रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं ॻोठाणनि जे फायरिंग में पंहिंजा ई 5 ॻोठाणा मारिजी विया हुआ त पोइ उन्हनि जे वारिसनि खे रक़म छो थे ॾिनी वञे। जिन ॻोठाणनि खे क़त्ल कयो उन्हनि खे जवाबदार छो नथा नामज़द कयो, कंहिंखे बचाइण जी कोशिश कई पई वञे। अदालत चयो त सिस्टम एतिरो ताक़तवर थी वियो आहे जो 5 माण्हू मारिजी विया ऐं 8 ज़ख़्मी थी विया पर को ॿुधण वारो नाहे। DIG सतह ताईं को बि नाला ॾियण जी ताक़त नथो रखे। छा अव्हां खे अल्लाह जो ख़ौफ़ नाहे? अदालत DIG शहीद बेनज़ीराबाद खे वाक़े जी वधीक जांच करे ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो।